आबा पानी खड़ी आया उन पानी में पजा पाक आंगुरियों हथरा मुबारक मुझे नबी बोलिया दो कलमे वारो हुआ दसवा लख सहाबा शान वारा मान वारा निजात वारा सच्चा पक्का मोमिन जन्नत जा हकदार दो कलमे वारो पर 1,24,000 सहाबा उन सहाबिल जो शान अञा मथे आ साढा 1400 जमाता कलमे वारो उन साढा 1400 जी शान अञा मथे आ छो हिल करे जो जे जिस्म अतर मिठे मोहम्मद जे पानी जिस्म जो पीतो है मोहम्मद साजो सुभान अल्लाह है तो आबे ज़मज़म जी पानी पीमा हो जे तो आबे ज़मज़म जी दुनिया जे पानी ते शान मथे आ पर आबे ज़मज़म का उन पानी जो शान मथे आ जेको पानी जो मिठे मोहम्मद जे जिस्म मां निकतो आ खुदो कलमे वारो रब्बे कब जो कसम को चश्मे जो पानी पींदो आ को ज़मज़म जो पानी पींदो आ कादर शाख मां पानी निकरंदो आ दरियो हलमा जबल मां पानी निकरंदो आ वो तो बोला सुना मोहम्मद तुझे जिस्म तर में मां पानी पाक जा चश्मा रखी छजाए हथ गोड़ तुझो कम्मा इल्म पाक जिस्म पाक पानी जा चश्मा जारी कर रब रहमान जो कम्मा फरमाया वमा रमैत इज़ रमैत वला किल्लल्लाह गरमा मोहब्बत साचो सुभान अल्लाह दे दो सुनो ये तुझा हथ लाया कोया के मां रब रहमान जा हथ है दे हथ नु तारीफ जो रब पाण कंदो आ दो कलमे वारो जे मुल्क जो तारीफ रब कंदो आ मुझे दिल पर नबी जे अखियां पानी जानार रात जो पको छड़ियो आ जो जय मक्के में अम्मा आमिना सुनी नबी के जन्म दिनो आ जाते अबाणू घर जाते मामा जाते नाना और बतो जे नाले ता कुर्बान होया ए रात जो बैतुल्लाह के छलन जो हुक्म थियो आ रब जी मर्जी आ जे दो सोना रब मिठा लका यो को छड़ियो मां मोहम्मद तो जेला जे तो कुल इल्ला सलाती व नुसुकी व महया व ममाती लिल्लाह रब्बिल आलमीन सोना मको छड़ियो में रब लक तुझे लाए मां मदीने में सफर कर आयो लक रब तुझे लाए घरवारियों छड़ियो में तुझे लाए सहाबा छड़ियो में तुझे लाए जग कयो तुझे लाए नमाज़ू पढ़ियो में तुझे लाए हज कयो तू पूरी दुनिया में तारीफ तुझे लाया है मोहब्बत साचो सुभान अल्लाह जो रब जी मर्जी आ तुझे बोले तो कुर्बान आया अकेला ये बाजे महबूब पीछे मोहम्मद सा कचरियों को कंदो आ कोई कोने को न इंसान न मलाइक एक रब जी ज़ात बे जो पीछे मोहम्मद जी ज़ात एक खुदाइया जो बे मुस्तफाइया एक अल्लाह ये जो मोहम्मद रसूलुल्लाह ओ परवारो भैया पान में गुफ्तगू का कर ले सोना मोहम्मद जी मिठा मोजा परवरदिगार रहमान रहीम करीम रब शाखनी आयो आ ते तो रब ये पानी पिए आ तो ज़मज़म जो पानी खयो जा ये दाम खाए आ तो माखी मिसरियों खड़िया जा रब जे तू पाए आ तो तुझे लाए मां ओ कलमे वारो और भला तुझे नाले तो कुर्बान होया मुश्क अंबर का खुशबू का वधी
कमोतर कपड़ा तुझे लाए खयूं अचा रेशम जा कपड़ा तुझे लाए खयूं अचा रब तू खाइण खां भी पाग तू पीअण खां भी पाग तू पाइण खां भी पाग छा खणी अचा ॿुधो रब फरमाए हिकिड़े शइ जी ज़रूरत आहे चोड़ा कुरण तुंहिंजो कमु आहे ॼण मां मोहम्मद जो कमु आहे अॼु तोखां मथे घुरण वारो न आहे जो मोहम्मद मुस्तफा खां मथे ॼण वारी ज़ात न आहे रब तो चए सुणो आजिज़ी खपंदी आहे इल्तिसारी खपंदी आहे चए थो अतहियातु लिल्लाह वस्सलावातु वत्तय्यिबात चौड़ा कौली इबादत तुझे लाए माली इबादत तुझे लाए हाज़िर मुंहिंजा रब ज़ात तुझी हूंदी ए पेशानी मोहम्मद जी तुझे दर ते झुकंदी ओ रब मां आजिज़ी खणी आयो आहियां इल्तिसारी खणी आयो आहियां अर्ज़ कयो करे अरशन ते मिठे मोहम्मद मुस्तफा जे चेहरे ते जो रब जो नज़र पइजी वियो आहे मां अव्हां खे ॿुधाईंदो हलां ते सुणी शइ ते नज़र पवंदी आहे ऑटोमेटिक मुसलमान जे ज़ुबान मां सुभान जो लफ़्ज़ जारी थींदो आहे हाणे नज़र कर रब फरमायो सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दी सुभानअल्लाह सुभानअल्लाह ओ मोहम्मद बरकत वारी आ तुझे रब जी ज़ात अज चए तोखे अर्श कुर्सिन खां मथे पंहिंजे रूबरू बीहारियो आहे मोहब्बत साचो सुभान अल्लाह जो रब जी मर्जी आहे उहो मिठो मोहम्मद आहे मक्के में तो हिया अल्लाह खवारे उहे घुमण जो अंदाज़ बयान कयो आहे चए तो घुमे जो सजण पियो ककर छाव कल पियो घुमे जो सजण पियो ककर छाव कल पियो पत्थर भी मोहम्मद ते कलमो पढ़ल पिया मोहब्बत साचो सुभान अल्लाह उहो दिलबर नबी जो जेके पत्थरन सुञातो आहे वणन सुञातो आहे हजरन सुञातो आहे शजरन सुञातो आहे जानवरन सुञातो पखी परंदन सुञातो आहे और रब तुझे नाले तां कुर्बान वञा ॿुधो तुंहिंजा गैरतमंद मुसलमान उहो मुल्क ॾिसी आहे जिते तव्हांजी नज़र बैतुल्लाह ते पए नाखिल मां लुड़क जारी थी करे ज़ोरिए लफ्ज़ मां ज़ुबान मां जारी थींदा सुभान अल्लाह ए मदीनो ॾिसी आहे जे रोज़े दर ते नज़र पवे अखियुनि मां लुड़क निकिरी सुभान अल्लाह जी ॿोली जारी थी वञे चए थो मुल्क मदीनो पार ॾिसी आहे सारी उमिरि पियो सारी दे गुंबद ऐं मीनार ॾिसी आहे सारी उमिरि पियो सारी दे ओ जाते कबूतर हू कनता कसम खुदा जो ॾाढा वणलता अहिड़ा ज़िक्र अज़कार ॾिसी सारी उमिरि पियो सारी दे गुंबद ऐं मीनार ॾिसी सारी उमिरि पियो सारी दे चए तो इश्क़ अहमद अज़ल ही सीनों में है इश्क़ अहमद अज़ल ही से सीनों में है मैं यहाँ हूँ मेरा दिल मदीने में है साचो सुभान अल्लाह ॿुधो कलमे वारो और तुझे न लेता परवान वञा अज भी मिठे मोहम्मद जी तारीफ़ जो हर जाए ते मौजूद मां त हीअं चवंदो मोमिनो मुबारकनि जे लाइ आयो पर मां अब्दाली मुबारक
दी दकिड़ी मजाला कोलो रब जो लारे कुरान आवाज़ो थोड़े फरमाया लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन कुरान सोचे ओ मुमिनो थोरो कयो तमाम मां रब तवाते अन मुदाए तो अन कोयो थोरो कयो तमाम तवा खुरियो ही न अगे ही तवा जे पुखे में मां मोहम्मद मोकलियो आ खुदो कलमे वारो उहा शे अञा जन्नत में न आई आ जेका अगली मिठे मोमिन जे दिल में आई आहे साचो सुभान अल्लाह खुदो कलमे वारो ये उलमाए देवबंद जो नजरियो कलमे वारो आमिन जलाल अञा जन्नत में पैर न पातो जो अग में पाजे उम्मत जे दिल में मुझे मोहम्मद तेरो जमायो है मोहब्बत साचो सुभान अल्लाह जे तो करे अरे जन्नत तुझ में होरो कसो पूरा चूरा हली रोशनिया सिर सून जी सिर चांदी जी मुश्क अंबर दे करे साथ तैयार कयो आयो दो कलमे वारो ओ जन्नत अया हुआ शे तो में कान लाइया देखा शे मोमिन जे दिल में आइया दो कलमे वारो तने त हजरत हुसैन मदनी बाजे नानी मोहम्मद जे रोदे ते हिय जेर पियो पड़दो ते तो करे जन्नत तुझ में होरो कसूर रहते हैं मैंने माना जरूर रहते हैं लेकिन तू मेरी दिल का तवाफ कर मेरे दिल में हुजूर रहते भैया दखला में बुलंद करे आशिक रसूल नारे तकबीर शाने मुस्तफा बरकते मुस्तफा नारा तकबीर गड़ा नतीजा सच्चा आशिक भैया दखला में बुलंद करेंगे ओ मिठो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अर्ज़ कयम कलमे वारो और अब तुझे नाले ता कुर्बान हो जा ए जन्नत में मिठो मोहम्मद जाना आयो जो पाजे उम्मत जे हर गुनाहगार मर्द चाहे औरत हुजे बड़ो हुजे जवान हुजे बार हुजे आजाद मिले ही नगमा पढ़दा ते डालो इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह मोहब्बत साचो सुभान अल्लाह ओ कलमे वारो जे नाले में एडो त बैठा और हजरत हुसैन मदनी का एकड़ो ईसाई तो हिंदुस्तान जो पुछा करे दे त खबर तवाजे नबी जो नालो चाहे मुझे सोने हजरत हुसैन मदनी फरमायो तोखे भी ईंदो आ तू तब दा मुझे नबी जो नालो चाहे जेकरे तोखे ना चे तमाम ॿुधाइण जे लाइ तयार ईसाई तो चे तवाजे नाले नबी जो नालो मोहम्मद जे तो वरी तकन जे तो मोहम्मद हजरत हुसैन मदनी फरमायो प्रियत नालो कर वरी प्रिय नालो तो करे मोहम्मद रबे कब जो कसम ते दफो नाले करण जी तेरी अखे मां पानी जा लड़ू कहारे चे तो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह मदनी तू होशियार मां का टे दफा पंहिंजे नबीअ जो तो नालो खणायो एॾो त तुझे नबी जे नाले में वेठा रहो जो ज़ोरीअ कलमे पढ़ण ते मां मजबूर थी वियो हाणे मां तुझे हथनि ते बैयत करे हमेशा जे लाइ मिठे मोहम्मद जो गुलाम बणिजी वियो जे तो अगर जन्नत में जाने का
ओ कमेवारो रब सुञाणियो त रब अल्लाह पो नबी के सुञाणियो त मिठो मोहम्मद अल्लाह जो नबी आ जो रब खाइण खां पाक पीअण खां पाक ॼमण खां पाक पैदा थियण खां पाक नबी आयो भी आ जो नबी आयो भी आ नबी के अब्बो भी आ जो नबी के अम्मा भी आ रब अम्मा खां भी पाक बाबे खां भी पाक मान ऐलान करे फरमायो सोना मोहम्मद जी मिठा मुंहिंजा अल्लाह चवे पूरी दुनिया के पैदा करण वारो मां अल्लाह पर मां पैदा थियण खां पाक मां कंहिंखां न ॼणियो आ न ॼमियो आ चओ कुल्लु अल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद व लम यूलद वरी खोलियो क़ुरान ते तो सुनो मोहम्मद ऐलान करे चवेल या अय्युहल्लाह सुबदू रब्बकुमुल्लज़ी खलक़कुम वल्लज़ीन मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। सच्चो कुरान केड़ा केड़ा था कुरान सच्चो भाई ते खिदा में बुलंद करे कुरान खां मथे को सच्चो आहे ये कुरान चवे ओ कजे जो पुखे में मिलो या साके कुरान चोन सुभान अल्लाह ओ कलमारो सब सदियों गुजरिया केडो तरो सब मिठो कुरान केडो तो सोणो कुरान के तो चुमा वरकत हो जाए कुरान प्यारा चुमा वरकत हो जाए कुरान प्यारा हिदायत जा रखा तो मेरा सिपारा चुमा वरकत हो जाए कुरान प्यारा के तो कदर कुरान दी क्या जान ले ये दुनियादार नबी ने कदर कुरान दी क्या जान ले ये दुनियादार नबी ने कदर कुरान दी वो जान ले जेके सुचे पे शहर मदीने मोहब्बत साचो सुभान अल्लाह रो कमेवारो रब ऐलान कयो त कुरान रैब खां पाक मिठो मोहम्मद चो ऐब खां पाक आहे। नारे तकबीर शान मुस्तफा असमत मुस्तफा नारे तकबीर। वो मिठो मोहम्मद मक्के में निकतो सुबह जो सवेरे नजर करे बड़ी गिड़ी गंद बधी वेठी आ अखिल वाजारू कता रोई घोड़ा पई हारे मुझे दिल नबी पुछा फरमायो अम्मा शाजे का रोई दिया मायूस वेठी आ चवे दी पुट गाल पुछा लकर तो जोड़ो हसी जमील मुझे किन ठोई कोने गो एडो वक्त गुजरियो कोई करते लड़ी आयो तू आयो पुछा कंदो पियो मां भी तो दे निहारिया थी त एड़ो हसीन बच्चो मां मक्के में कदी ॾिठो ई कोन्हे को एड़ो सोणो बच्चो मां मक्के में ॾिठो ई कोन्हे को अम्मा तू कीअं तारीफ़ कंदी जंहिंजी तारीफ़ मुंहिंजो रब पाण कंदो जे तो वक़्तुहा वल्लैलि इज़ा सजा मा वद्दअक रब्बुक वमा कला जंहिंजूं तारीफ़ रब पाण कंदो जे तो यासीन वल क़ुरआनिल हकीम जे तो या अय्युहल मुज़म्मिल क़ुमिल लैला इल्ला कलीला जे तो वइन अख़दल्लाहु मीसाक़ल नबिय्यीन लमा
आतैतुकुम मिल किताबिन व हिकमा सुम्मा जाअकुम रसूलुम मुसद्दिकुल लिमा माअकुम लतु'मिनुन्न बिही व लतंसुरुल्लाह। ओ करने वालो तेरी तारीफ रब कंदो थोड़ी देर ते खबर साजे करे मायूस वेठियां रोए थी थोड़ी दिते पुट तोखे पतो नाए हिते मोहम्मद नामी हिकिड़ो पुट पैदा थियो आहे बच्चो पैदा थियो आहे जेको लात खे नथो मञे उज़ा खे नथो मञे 360 पुट असांजा पिया आहिनि हिक खे बि नथो मञे छड़ो हिकिड़े ख़ुदा खे मञे थो चए थो ला ला कोई कोन्हे जो हिकिड़ो ई अल्लाह केरा लफ्ज़ दुनिया में बथव हिक रब थव ॿियो अब थव जो गैरत वारे जो रब भी हिकिड़ो आहे त जो अब भी हिकिड़ो आहे मोहब्बत सां चओ सुभान अल्लाह। ओ करण वारो जीअं अब में शक न कंदो आहे ईअं रब में शक न कर जे अब में शक आहे त नस्ल में शक आहे जे रब में शक आहे त पोइ ईमान में शक आहे। मोहब्बत साचो सुभान अल्लाह और रब तुझे नाले ता कुर्बान होया जो मर्ज़ी जो मालिक अल्लाह हुआ पोड़ी थी चए पुट मां छॾाई थी इन नबी दे न वञाए एॾो त चेहरो हसीन जमील अथस जेको ॾिसे थो कलमो पढ़ी मुस्लमान थींदो वञे थो ॿुधो करण वारो अम्मा हाणे तूं छा थी चवणु चाहे काॾे वञणु थी चाहे पोड़ी थी चए पुट मक्के में न रहंदासीं हिते कोन रहंदासीं छो त मुंहिंजे इलाह जी गिला थी हले मुंहिंजे रबनि खे था घटि वधि ॻाल्हाइनि ॿुधो करण वारो मां जंगल में रहंदसि उते मरी वेंदसि खपी वेंदसि पर मक्के में रहण बर्दाश्त मूंखां न थींदे ॿुधो करण वारो पोइ मां हाणे छा कजे पोड़ी थी जे पुट ही गंढड़ो आहे ही सामान आहे वज़नाए थो आहे मां खणी कोन थो सघां ही सामान खणाए मके खां ॿाहिरि रखी ॾे और रब तुंहिंजे नाले ते कुर्बान हुया उते वेंदमि उते रहंदसि उते मरी खपी वेंदसि पर मके में कोन रहंदसि मुंहिंजे दिल भर नबी सामान खयो आहे पोड़ी थी चए पुट छॾियो थी मां तुंहिंजे अम्मा जेतिरी हूंदसि या नानी ॾाॾी जेतिरी हूंदी आहे अम्मा पुट एॾे न वञा इन नबीअ ॾे न वञा अरे घटि वधि ॻाल्हाईंदी हले थी दुश्मन जो ॿार नबीअ खे कुलण ते आहे ॿार नथो फिटो करे मुंहिंजो मोहम्मद जो दुश्मन जो ॿार खणंदो आहे तूं त पंहिंजनि जा ॿार न खणंदो आहे तूं त भाउ सां जहिड़ा कंदो आहे सौट जा जहिड़ा कंदो आहे ऐं नबी जे ख़िलाफ़ ॾे नज़र कर जे तो इन्नक लअला खुल्क़िन अज़ीम जे तो चमकता रहे तेरे रोजे का मंजर चमकता रहे तेरे रोजे का मंजर अल्लाह हमें भी अता कर वो शौक़े अबू ज़र जंगल में पोता है पाल रखो मुझे नबी फरमायो अम्मा गर्मी जी मौसम मां छावेरो तो के अॾे ॾियां पोइ वापसि वेंदमि एकदम खजूरा चढ़ा काठियूं गॾु करे उन पोड़ीअ खे छावेरो अॾे ॾिनमि अम्मा हाणे मोकल ॾे त मां वञां पोड़ी थी चए पुट नालो त ॿुधा तुंहिंजो नालो छा आहे मुंहिंजे सुहिणी अरबीअ फरमायो अम्मा नालो पुछा न कर मुंहिंजे नाले खण सां तुंहिंजो मर्ज़ वधी वेंदो तोखे तकलीफ़ थींदी अम्मा तूं नालो पुछा न कर पोड़ी थी चए नहीं माफ़ न कंदी पुट नालो तो जो ॿुधायो मुंहिंजे सुहिणी अरबीअ फरमायो उहो मोहम्मद माया जंहिंजे करे तूं मको छॾे आया ये मुझे मोहम्मद जे खिलाफ चवे थी देर न कर मूंखे कहिड़ी ख़बर सुना कल घुराए मुसलमान कर चवे थी ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह
दुश्मन जा बार खया तो जा असांजा इखलाक गया जो पंहिंजा ई पंहिंजनि खां बेज़ार बणे वठनि हाँ ये न इखलाक कहिड़ा कहिड़ा पंहिंजा हुजूर वांगुरु सिंगारींदो हथ खणी दे इंशाअल्लाह जेके रुठल हूं हिक ॿिए खे परचाईंदासीं मौत ते एतबारी कोन्हे हाँ ये न रब बेपरवाह शाम तुर्की में हिकड़े मिनट जो ज़लज़लो आयो 50,000 माण्हू हिक धक में ख़त्म थी विया घणा माण्हू 50,000 माण्हू पर मर्ज़ीअ जो मालिक आहे 48 घंटनि खां पोइ 6 महीननि जा मासूम बचाए तो मर्ज़ीअ जो मालिक आहे 48 घंटा गुज़री विया पोइ बि हीअं मासूम सुबुह हिकिड़ो कढी उन्हनि जो मासूम 5-6 सालनि जो ख़ुदा जी ज़ात गवाह हुनजे वार खे बि ॾेढो बनायो मर्ज़ीअ जो मालिक अल्लाह औरत तुझे नाले तक कुर्बान वञा अम्मा आशा सब्त रज़ियल्लाहु तआला अन्हा साहबा पुछा फरमायो सही ज़लज़ला ज़मीन जा फाटा छाजे करे थींदा आहिनि अम्मा आशा सिद्दीक़ा तय्यबा फरमाए थी खबरदार जॾहिं दुनिया में ज़िना आम थींदो तो धरती फाटी पवंदी ज़लज़ला लोॾा फहाशी खां बुनियादी खां ज़िना खां बचायो पाण खे मौत ते कोई एतबार कोन्हे को मता कंहिंजी रात आख़िरी आहे अल्लाह जी ज़ात जो कसम रब खे परचायो ओ मुसलमानो हिन क़ुरान ॾे अचो मिठे मोहम्मद ॾे अचो दुनिया जे कूड़ खां बचो क़ुरान ॾे अचो कहिड़ा कहिड़ा क़ुरान ॾे ईंदव ॿई हथ कंदा मुंहिंजा बच्चा क़ुरान जा आलिम हाफ़िज़ बनायो अॼु अल्लाह हुन मरहूम जे क़ब्र खे जन्नत जो बाग़ बनायो हीअं ख़ैरात त थी वञे हा माण्हू खाई वञनि हा पर मुबारकनि जे लाइक़ आहे उहो नौजवान हाफ़िज़ गणिमत साहब जे हीअ प्रोग्राम रखियो क़ुरान ख़ानी करायो शाम ताईं आलिम ईंदा क़ुरान पढ़ंदा तो शाम ताईं साथ निभाईंदासीं इंशाअल्लाह मानी रोज पिया खाऊं था क़ुरान की महफ़िल क़िस्मत सां थींदी पर रोज क़ुरान की महफ़िल थे तॾहिं बि मोमिन जो ठहो न थींदो आहे अब क़ुरान खां कजो ठहो थियो ॿई हथ खणी अचो क़ुरान खां ठहो थियणो ई न मौत हयाती मरण जीअण जो क़ुरान सां हूंदो क़ुरान वारनि सां ताउन हूंदो इंशाअल्लाह तौबा कयो ख़बर ई कान्हे अल्लाह जी तरफ़ तौबा कंदा कयो ॾिसो हिकिड़े मिंट जे अंदरि अहिड़ा इमारतूं अहिड़ा माड़ियूं अहिड़ियूं किरी पयूं जो ख़बर ई कान पई हिकिड़े सेकेंड में मुल्क मिलिया मिट थिया कि निंद्र में वरी निंद्र जो टाइम 4:30 बजे घर में हर को आराम में बिस्तर में नरम गरम में सुतो पियो ख़बर ई कोन थियो जो मिट्टी सां मिट्टी थी विया दुआ आहे अल्लाह ताला जिन जा पोयां बच्चा उन्हनि खे सब्र जमील अता फरमाए ऐं अञा बि जेके दॿिया पिया अल्लाह उन्हनि खे बि सिहत कामिला आजिला सां ॿाहिरि कढे ऐं जेके हिन दुनिया मां छॾे विया अल्लाह मरहूमनि खे जन्नत में आला मक़ाम अता फरमाए हयाती बाक़ी मुलाक़ात बाक़ी वमा अलैना इल्लल बलाग